अस्सलाम वालेकुम। हक मौजूदी आली मदद हैदराबाद जी दूर जी संगत अॼु असां आया आहियूं सांगड़ में साईं वजदान अली अता अली साईं वारनि वटि संदन महखाने ते पुरसकून माहौल लॻो पियो आहे। तमामु प्यारो दरवेश वीचारा रियाज़त में मसरूफ़ आहिनि। तुराब अली मंठा पंहिंजो सॉरी महराज अली साईं ऐं ॿी संगत असांजी खोड़ हैदराबाद जी जेके 3-4 ॼणा संगती आहियूं। मदद अली साईं सॼो मुल्क जेको आहे सो साओ सब्ज़ लॻो पिया। पोखी पोखी बि हिते जाम आहे। चांवर तिर ॿियूं खोड़ सारी शयूं थियनि थियूं। आहे निज ॿारहाड़ी सांगड़ खां 10-15 किलोमीटर ॿारहाड़ी में। हाँ हाँ हक मौजूद। असीं अॼु आया आहियूं चोटियारी डैम ते। डैम जो पाणी जेको आहे सो इलाही परते हली वियो आहे ऐं असांखे हेठि लहण जो मौक़ो कोन मिली सघियो। सांगड़ ज़िले में आहे चोटियारी डैम। हीअ असां इन पासे खां आया आहियूं इन डैम जे जंहिं पासे डैम जो पाणी लही वियो आहे। डैम जो पाणी अञा अॻिते आहे। वॾो तमामु वॾो डैम आहे। वाह साईं वाह। हक
सारी बातल जाए तुसाना कामयाब थी ये वठो रही सब भॼ हिकिड़े दफ़ा शींहं हलण गज कोड़ा जेको हुनखे ॿिले वग़ैरह भॼ गया ये घंटे वॾी ख़तरनाक शर्मस्ती न हिन को घणे साल सां माण्हू झंगली आहिनि यादि गिरा कोन हा कोई नारा केला